बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तमारी सिरायो प्रोग्राम मेहरान क्लिनिक आया हूँ डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम की शुरुआत हस्बे मामूल भिटाई साईं जी अमर सिट सां कंदासीं त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेजन। व्यूअर्स, 14 जून यानी अॼु खां 2 ॾींहं पहिरीं पूरी दुनिया में वर्ल्ड ब्लड डोनर डे सेलिब्रेट कयो वियो हो। वर्ल्ड ब्लड डोनर डे मां मुराद आहे त रत जो अतियो। रत जे अतीअ जे हवाले सां छाकाणि त रत असांजे जिस्म जो हिकिड़ो इंतिहाई अहम जुज़ आहे ऐं असांजी ज़िंदगी जो जेको सर्वाइवल आहे उहो इन्हीअ ते आहे। रत खे डोनेट करण जे लाइ इहो जेको सेलिब्रेट थियो आहे, इहा मुहिम 2005 खां शुरू थी आहे ऐं इन जी इम्पोर्टेंस इहा हुई त रत इंसानी जान जे लाइ केतिरो ज़रूरी आहे, ख़ासि तौर ते एमरजेंसी सूरत हाल में या कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन में ख़ासि तौर ते थैलेसीमिया शामिल आहे। त उन्हनि थैलेसीमिया जे मरीज़नि ऐं एमरजेंसी जी सूरत हाल में जॾहिं ब्लड जी ज़रूरत या रत जी ज़रूरत पए थी त रत जी अहमियत जो अंदाज़ो थिए थो। इन ई अहमियत खे नज़र में रखंदे 2005 खां वर्ल्ड ब्लड डोनर डे सेलिब्रेट कयो पियो वञे। हाणे इन जी थीम छा हुई, इन हवाले सां इन जी ज़रूरत किथे कीअं पवे थी, इन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि ऐं ब्लड डोनेट करण जे लाइ या रत जो अतियो ॾियण जे लाइ कहिड़नि शयुनि जी ज़रूरत आहे, डोनर कहिड़े क़िस्म जो हुजणु घुरिजे, उन जूं जेके यानी आदतूं आहिनि या अतवार आहिनि उहे कहिड़ा हुजणु खपनि ताकी हू ब्लड डोनेट करे सघे ऐं जेको रेसिपिएंट आहे या जंहिंखे ब्लड खपे उन जी कंडीशन कहिड़ी हुजे जंहिंमें उनखे रत जी ज़रूरत पए थी। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त कुझु अहिड़ियूं कंडीशन्स बीमारियूं आहिनि या एनीमिया आहे, ख़ासि तौर ते असां वटि पाकिस्तान में इन जा इलाही सारा केस असांखे मिलनि था। रत जी कमी जो शिकार जेके ख़ासि तौर ते ख़वातीन आहिनि, असांजूं औरतूं जेके आहिनि उहे घणे खां घणियूं इन हवाले सां ज़रूरतमंद आहिनि, रत जी बीमारी जे हवाले सां जिन खे रत जी ज़रूरत पए थी। सो अॼु इन ते गुफ़्तगू कंदासीं त रत जी अहमियत असांजे जिस्म में कहिड़ी आहे ऐं कहिड़े तरीक़े सां असां रत डोनेट करे सघूं था। इन जो थीम छा हुजणु घुरिजे, इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू यानी मज़हबी हवाले सां इन जी केतिरी अहमियत आहे, अॼु हिन ते गुफ़्तगू कंदासीं। गुफ़्तगू करण जे लाइ पंहिंजे महिमान जो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां। अॼु मूंसां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स में असां अक्सर प्रोग्रामनि में गॾु आहियूं, असांजो सलाम बि थिए ऐं पंहिंजे तारुफ़ गॾियल आहे। असां मेहरान टीवी ते अवेयरनेस जो ऐं पब्लिक हेल्थ ऐं ॿियनि आम बीमारियुनि जो वक़्तु ब वक़्तु ज़िक्र कंदा रहंदा। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वक़्तनि फ़वक़्तनि असां सां गॾु प्रोग्राम में शामिलु हूंदा आहियो। हाणे अॼोके छाकाणि त हीअ थीम जेका आहे 14 जून ते जेका सेलिब्रेट थी आहे 2 ॾींहं अॻु में एग्ज़ैक्टली, त हिन जो पर्पज़ छा आहे, केतिरी हिन जी इम्पोर्टेंस आहे, जिस्म में असांजो रत जेको आहे उन जी अहमियत केतिरी आहे, इन हवाले सां पहिरीं त ॻाल्हि आहे त तव्हांजे जिस्म में जेकॾहिं रत आहे त तव्हांजे अंदरूनी ऑक्सीजन जो सॼो सिस्टम दिलि खां वठी जिस्म जे हर हिसे में इहा रत पहुचाए थी। ठीकु आहे, यानी हेमोग्लोबिन जो कमी आहे कैरी ऑक्सीजन एंड सप्लाई टू ऑल द टिश्यूज़। ऐं तव्हांखे ख़बर आहे त ऑक्सीजन इज़ अ लाइफ लाइन। बिल्कुलु ऑक्सीजन ख़तमु थींदी त न रुगो इंसानी जान पर सॼी ही जेका काइनात बि थी आहे, वण टिण इवन जेके तव्हांजा समुंड में जेके जीवत आहे उहा बि उनखे बि ऑक्सीजन खपे थी। सो इहो सॼो निज़ाम कुदरत हिकिड़ो ख़ूबसूरत नमूने सां ठाहियो आहे। रत इंसानी जिस्म जो तक़रीबन 7 खां 8% वज़न उन में शामिलु आहे। यानी जेकॾहिं तव्हां 7 किलो जा आहियो त 1 किलो जेतिरो वज़न जेको आहे सो अव्हांजो इन जे करे आहे जो उन में बाक़ी इहो रत जो आहे। तक़रीबन 5 लीटर हिकिड़े एडल्ट में रत हर वक़्तु सर्कुलेट थींदी आहे या पई आहे। ऐं जॾहिं आउं 5 लीटर चवां थो त आम माण्हुनि जे सम्झाइण जे लाइ असां नंढो घड़ो जेको थिए थो, एतिरो रत ई जेको आहे सो सर्कुलेट करे थी। ऐं इंसानी जिस्म में एतिरियूं त नंढियूं नंढियूं रॻूं जंहिंखे असां आर्टरीज़ चऊं था, उहे रत खे खणी वञनि थियूं। उन्हनि सभिनी खे जेकॾहिं गॾाइजे त अक़ुलु दंग रहिजी थो वञे त कुदरत ई ईअं जी चवंदा आहिनि त इंसान अशरफुल मख़लूक़ात आहे, त ईअं इहो सिलसिलो हले थो। हाणे इहो कंहिं बाज़ार में या त मिली कोन थो सघे। रत तव्हांखे असांखे किथां न किथां ॿियनि जी भलाई जे लाइ, ॿियनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ ॾियणो पवंदो।
उन जो तव्हां अॻे थोरो ज़िक्र कयो आहे त कुझु बीमारियूं हादसा ऐं उन खां सवाइ जेके कुदरती आफ़तूं अचनि थियूं उन्हनि में जॾहिं का या वॾा वॾा एक्सीडेंट्स थियनि था ऐं असांजे औरतुनि जे वियम वक़्तु जेको PPH पोस्टमार्टम हेमरेज जेको थिए थो उन वक़्तु जेकॾहिं उन औरत खे तकिड़ो रतु न मिलियो त हुनजी बि ज़िंदगी ऐं तोड़े हुनजे नंढे ॿार जी ज़िंदगी पर ख़ासि तौर ते उन मदर जी। तंहिंजे करे इहो हिकिड़ो एॾो लाइफ साइकिल आहे जो राउंड द ईयर असांखे रत जे अतीअ जे लाइ हिकिड़ो ज़हन निज़ाम ऐं हिकिड़ो ख़ुदा तरसी जो जंहिंखे सॉलिडरिटी जेको हींअर उनवान आहे, सॉलिडरिटी खे सिंधी में चवंदा भाईचारो या यकजहती। मरीज़ त हिकिड़ो आहे, ज़िंदगी त हुनजी आहे, पर छाकाणि असां हिक ॿिए सां सभु जुड़ियल आहियूं, वी आर कनेक्टेड। तंहिंजे करे असां उनजी ज़िंदगी बचाई ॼण त क़ुर शरीफ़ में आहे त तव्हां पूरे इंसानियत जी जान बचाई। हाणे उन रत जे लाइ सॼी दुनिया में ॾिठो वियो आहे त ज़रूरत घणी आहे ऐं उन जी मौजूदगी या सप्लाई घटि आहे, चाहे उहे असांजा अमीर मुल्क हुजनि चाहे उहे ग़रीब मुल्क हुजनि। उन जे लाइ उन्हनि पोइ इहो डोनर जो मतिलबु आहे पैसनि खां सवाइ ॾियण वारो, ऐं हिन में इहो आहे अनपेड, यानी पैसनि खां सवाइ या क़ीमत खां सवाइ या मुआवज़े खां सवाइ तव्हां जेको आहे सो रत ॾियो। ऐं इहो कुझु FDA जे पारां त हाणे थेलियुनि ते बि लिखिजे थो त हीअ रत डोनेट थियल आहे ऐं हीअ अनपेड आहे, यानी हिन जी का बि क़ीमत वसूल कान कई वई। पाकिस्तान में माशाअल्लाह असां वटि ब्लड बैंक्स जूं, हुसैनी बैंक आहे, एधी वारनि जा आहिनि, असांजे लियाकत यूनिवर्सिटी जी बि ब्लड बैंक आहे, ज़िलनि मंझि बि आहिनि असांजा शागिर्द, ऐं उन्हनि जूं सोसाइटियूं बि आहिनि, ब्लड डोनर्स सोसाइटियूं बि आहिनि। ऐं असां इसरा यूनिवर्सिटी में बि असांजी ब्लड डोनेशन जो सिस्टम या शागिर्द कॾहिं कॾहिं मूं वटि ईंदा आहिनि। ऐं इवन असांजे ॿाराड़ी में बि जॾहिं का अहिड़ी कॉल रेडियो जे ज़रिए TV जे ज़रिए के मरीज़ जी ॾिनी वेंदी आहे त हिन जी ज़िंदगी बचाइण जी आहे, फलाणे बेड ते आहे, त असांजा इलाही सारा माण्हू पहुची वेंदा आहिनि हादसनि जे वक़्तु ॿियनि में। सो असांजी मुस्लिम सोसाइटी में रत जेको आहे उन जो अतियो ॾियणु ऐं सम्झां थो त अजर अज़ीम आहे, ऐं उन जो सवाबु ऐं उन जो हिकिड़ो सोशल जेको भलाई जो कंसेप्ट आहे, ऐं सम्झां थो तव्हां कैश ॾियो, तव्हां सोन ॾियो, तव्हां हीरा ॾियो, पर जेॾीमहिल तव्हां रत कंहिंखे डोनेट कयो था, इट मीन्स यू हैव शोन द हाईएस्ट ह्यूमन वैल्यूज़। सो हाणे इन में अचूं था असां त असांजे हुकूमतनि खे जिते बि असांजो ब्लड बैंक्स आहिनि उन्हनि जे लाइ कुझु कानून बि पास थियल आहिनि त जीअं उहे कमर्शियल या वापारी न थियनि ऐं उहे एक्सेसिबल हुजनि हर ज़रूरतमंद खे। इहो हिन जो हिकिड़ो थीम आहे। ॿियो थीम इहो हो त इन सां ज़िंदगी बि बचाए सघिजे थी, इन सां नेकी बि करे सघिजे थी। डोनेट ब्लड एंड सेव लाइफ, सॉलिडरिटी, डोनेट ब्लड एंड सेव लाइफ, इहे थी सघनि थियूं। ऐं ज़िंदगी बचाइण जे लाइ जिते असांखे दवाऊं, इलाज, लेबॉरेटरियुनि जी ज़रूरत आहे, उते ब्लड बैंक बि आउं सम्झां थो हिकिड़ो अहिड़ो सोशल ऐं हेल्थ जो गॾियल कंसेप्ट आहे जंहिंखे असां जेतिरो बि सारायूं, जेतिरो बि वधायूं, ऐं असांजे मुआशिरे खे खपे त हुनखे अॻिते अचणु खपे। ऐं ख़ासि तौर ते एमरजेंसी जी सूरत में या इस्पतालनि जी ज़रूरतनि खे पूरे करण जे लाइ। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे डॉक्टर कोलाची त छाकाणि त पॉपुलेशन जो हिकिड़ो वॾो अंग आहे ऐं जेके हादसा थियनि था, ख़ासि तौर ते हादसा जेके थियनि था जिन में रोड एक्सीडेंट घणो करे नुमाया आहिनि, प्लस जेके नेचुरल डिज़ास्टर्स आहिनि उन हवाले सां बि एॾा वॾा हादसा थियनि था जिते उन्हनि माण्हुनि खे उन वक़्तु शदीद रत जी ज़रूरत पए थी। ऐं यकीननि जीअं तव्हां फरमायो त जेकी बि असां अतियो ॾियूं था या ख़ैरात कयूं था या सदको करियूं था, उन में सभिनी खां वॾे में वॾो सदको इहो ई आहे त तव्हां पंहिंजे जिस्म जे अंदरां का शइ कढी ऐं तव्हां उहा ॾियो था, त यकीननि इन जो अजर अज़ीम आहे। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त यानी असांजे व्यूअर्स ताईं इहा बि ॻाल्हि पहुचणु खपे त छा रत हर माण्हू ॿिए माण्हू खे ॾेई सघे थो?
हाणे 1940 में डॉक्टर लैंडेस्टर ऐं हिकिड़ो ॿियो डॉक्टर हो, इन्हनि ब्लड ग्रुप जेके आहिनि उहे ॾिठा रत में, जंहिंखे असां ABO ग्रुप चऊं था। ठीक है, ABO हा, ये 4 ग्रुप ठीक है, आहिनि, ठीक पर मेन ABO आहिनि ऐं किथे AB गॾिजनि बि था। ठीक है। त इन में वरी थोरो अॻिते ॾिठो वियो जंहिंखे असां पॉज़िटिव या नेगेटिव नेगेटिव चऊं था। ठीक है, त हाणे हिकिड़ा A पॉज़िटिव, A नेगेटिव, वरी B पॉज़िटिव, अहिड़े नमूने सां वञी 8 ग्रुप जेके आहिनि से थी सघंदा। ठीक इन में सिर्फ़ु O ग्रुप जेको आहे, O पॉज़िटिव जेको आहे, उहो अहिड़ो आहे, उहो सभिनी खे रत ॾेई सघे थो। मतलब यूनिवर्सल डोनर जंहिंखे असां चऊं हा, था। बाक़ी जेके बि ग्रुप आहिनि उन्हनि सां मैच करणी पवंदी। सही। AB वारो सिर्फ़ु अच्छा, मूंखे हिकिड़ी नंढी ब्रेक वठणी आहे पाण, छाकाणि त इहो थोरो इम्पॉर्टेंट आहे, इन बारे में असांजे व्यूअर्स खे ख़बर हुजणु घुरिजे त जॾहिं असां ब्लड ॾियणु वञूं पिया त जंहिं माण्हू खे असां ब्लड ॾियूं पिया त उनखे कहिड़े ब्लड जी ज़रूरत आहे, ताकी उहो सम्झी सघे त जेको ब्लड आउं ॾियां पियो उहो हुन सां मैच करे थो या कोन थो करे। सो ब्लड खां ब्रेक खां पोइ पाण हिन ते गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया हिकिड़े इम्पॉर्टेंट मौज़ू ते, जेको आहे ब्लड या रत, ऐं रत जी अहमियत असांजे जिस्म में केतिरी आहे, कहिड़े तरीक़े सां असां उन रत खे डोनेट करे सघूं था, ज़िंदगियुनि खे बचाए सघूं था, असांजे जिस्म में केतिरो रत हुजे तॾहिं असां डोनेट करे सघूं था, ऐं कीअं असेस कयूं जंहिंखे असां रत ॾियूं पिया या जेको बि कंहिंखे रत ॾिए पियो उन जे रत खे असेस कयूं त हाणे हिन खे रत जी ज़रूरत आहे, उहो चाहे एक्सीडेंट जी सूरत हुजे, बीमारियुनि जी सूरत हुजे, डिज़ास्टर जी सूरत हुजे, या कंहिं यानी मेल न्यूट्रिशन या खाधे जी कमी जे करे जेकॾहिं रत जी कमी थिए थी त कीअं उनखे रत ॾेई सघिजे थो। जी डॉक्टर साहब। सो AB ऐं O जेके आहिनि, इन में पॉज़िटिव ऐं नेगेटिव आहे, इन्हनि खे RH फैक्टर बि चवनि था। सही। RH हिकिड़े जानवर जो नालो आहे या जिते पहिरियों तजुर्बो कयो वियो ऐं उन जी RBCs में जेके प्रोटीन ॾिठा विया उन्हनि जो नालो हिननि RH, घणो करे इन जो D प्रोटीन जो नालो आहे। इहो जंहिं रत में हुजे थो उनखे पॉज़िटिव था चवनि ऐं जंहिं रत में नथो हुजे नेगेटिव त उहो नेगेटिव था चवनि। ठीकु आहे। ऐं नेगेटिव वारे खे नेगेटिव ई ॾींदो, पॉज़िटिव वारे खे पॉज़िटिव ॾींदो। जीअं तव्हां थोरो अॻु में पाण डिस्कस पिए कयो त AB हिकिड़ो अहिड़ो ग्रुप आहे जेको A खे बि वठी सघे थो, B खे बि वठी सघे थो, O खे बि वठी सघे थो, ऐं O वरी सभिनी खे इहो ॾेई सघे थो। पर O मंझि बि जेको नेगेटिव ग्रुप आहे उहो तमामु थोरे तइदाद में आहे। ऐं कुझु वक़्तु अॻु में मूंखे हैदराबाद जी हिकिड़ी अस्पताल खां फ़ोन आहे त साईं O नेगेटिव रत जी ज़रूरत आहे। त कुझु माण्हुनि खां मूं पुछियो त उन्हनि चयो त असां वटि कॉमन B ग्रुप तमामु घणो आहे, पर बाक़ी ही ग्रुप तमामु रेयर आहे। पर इन खां सवाइ ॿिया हिकिड़ा ग्रुप बि आहिनि जेके तमामु रेयरेस्ट चया था वञनि। हीअ त रेयर आहे, यानी माण्हुनि में मौजूदु आहे, मिली थो वञे, पर हू मिलणु ॾाढो मुश्किल आहे। जेको हिकिड़ो आहे गोल्डन ब्लड, ऐं उनखे RH नल बि चवनि था, निल न NULL। ऐं इहो कंहिं हिकिड़े माण्हू में इहो रत हुजे थो, इन एॾो क़ीमती आहे जो इन जो नालो ई गोल्डन ब्लड रखी छॾियो अथनि। ऐं उहो जेकॾहिं इतफ़ाक़ सां कंहिं माण्हू खे ज़रूरत पवे त पोइ न रुॻो तव्हां उन इलाइक़े में अपील था कयो, पर सॼी दुनिया में कॾहिं कॾहिं अपील करणी थी पए उन ज़िंदगी जे बचाइण जे लाइ। ॿियो वरी असां वटि आहे HH हिकिड़ो ॿियो ग्रुप आहे जेको बम्बई में या इंडिया में 1952 में ॾिठो वियो, जंहिंमें वरी इहे एंटीजन RH इहे थियनि ई कोन था। ऐं पोइ उनखे जेकॾहिं इतफ़ाक़ सां मिसडाइग्नोस थी वियो त पोइ उन जे लाइ ॾाढी मुश्किल थिए थी। ऐं उहो बि तमामु रेयर ग्रुप आहे, उनजो नालो ई जुदा बॉम्बे ब्लड ग्रुप रखियो वियो आहे। सो इहे ॿ ग्रुप त एॾा रेयरेस्ट आहिनि। बाक़ी असां वटि AB ऐं O वारो जीअं तव्हां ॿुधायो, पर हाणे इन जे लाइ बि असां वटि जंहिं मरीज़ जी ज़रूरत आहे, ख़ासि तौर ते नेगेटिव ग्रुप में असांखे ॾाढो मसाइलो थिए थो,
मिसाल तौरु ए नेगेटिव बिल्कुलु आहे, ठीकु बी आहे, नेगेटिव बिल्कुलु आहे, ठीकु ओ नेगेटिव आहे, बिल्कुलु सही। त उन्हनि दोस्तनि खे खपे त उहे ज़रूरतमंदनि जे लाइ हमेशह पंहिंजो पाण खे ज़हनी तरह सां तयारु कनि। 4 महीननि खां पोइ तव्हां एग्ज़ैक्टली वरी सवाल इहो थो पैदा थिए त हिकिड़ो त जेको डोनर आहे उन जी सिहत जे हवाले सां मां पुछणु चाहींदुसि, उन जो पंहिंजो ब्लड केतिरो, उन जी असेसमेंट कीअं कजे त उहो ब्लड डोनेट करे सघे थो, ऐं केतिरा दफ़ा हू ब्लड डोनेट करे सघे थो? पहिरीं त हुन में का बीमारी न हुजे रत वारी, ठीकु आहे, जंहिंमें हेपेटाइटिस बी, सी, HIV, एड्स, हाणे असां वटि कोविड अची वियो हलियो, एग्ज़ैक्टली ऐं उन खां सवाइ बि का ॿी ज़रूरी टेस्ट जो माना ही शुड बी फ्री फ्रॉम एनी ऑल ब्लड डिज़ीज़िस, ठीकु डिसऑर्डर, ठीकु आहे, ख़ासि तौरु ऐं ठीकु का आहे, बि इन्फेक्शन जी डिज़ीज़ न हुजे। ठीकु आहे। इवन मलेरिया ताईं बि हाणे टेस्ट कई थी वञे हली। ॿियो नंबर आहे त हुन जो ब्लड या हेमोग्लोबिन लेवल जेको आहे सो 12 ताईं घटि मां घटि हुजे, या उन जी हेमोग्लोबिन नॉर्मल लेवल में हुजे, उन खां घटि न हुजे, उन खां असां नथा वठी सघूं। सही। टियों आहे त हुनखे को बि बुखार या का बि अहिड़ी सिम्प्टोमेटिक का अलामत न हुजे, थकावट या काड़ी, यानी हू मुकमल सिहतमंद घुमंदड़ फिरंदड़ हुजे ऐं एडल्ट हुजे। सही। यानी एडल्ट जो मतिलबु आहे 18 सालनि खां मथे हुजे त उहो ब्लड ॾियण जे लाइ, पर ब्लड ॾियण जे लाइ हॉस्पिटल खां सवाइ असां इहो फ़ैसिलो नथा करे सघूं, या क्वालिफाइड अरेंजमेंट खां सवाइ इहो फ़ैसिलो नथा करे सघूं। डॉक्टर कोलाची, कुझु माण्हू ॾिठो इहो वियो आहे त जेके एडिक्ट आहिनि, यानी नशो वापराइनि था, उहे कंहिं न कंहिं हवाले सां उन जी शायदि क़ीमत वसूल कनि था, या कॾहिं कॾहिं उहे डोनेट बि कनि था ब्लड, त उन बारे में छा चवंदव, त उन्हनि जो ब्लड वठणु खपे या एडिक्ट जेके? पहिरीं त एडिक्ट जो त ॿुधायमि त को बि अहिड़ो जेको एडिक्ट छा कंदो हूंदो, ज़रे ज़रे रत ॾींदो, हुनजी हेमोग्लोबिन त बिल्कुलु घटि हूंदी, सही। नंबर हुनजी हिस्ट्री सॼी ॿुधाईंदी। अच्छा, ऐं लाज़मी आहे इहे जेके माण्हू नशो पतो कनि था, इन्हनि में मेल न्यूट्रिशन ऐं ॿिया सभु शयूं मौजूदु आहिनि, हुननि जी ओवरऑल सिहत मञा बि ख़बर पइजी वेंदी हली। ऐं तंहिंजे करे इहो असां वटि जेकॾहिं रुझान आहे बि सही, त इहो हिकिड़ो सोशल इशू तौरु असां उन्हनि खे स्टिग्मा न ॾियूं, असां उते वञी उन्हनि जी तालीम सुजागी, उन्हनि जे इन नशे ताईं पहुचण जा जेके फैक्टर्स आहिनि उन्हनि खे करेक्ट कयूं, ऐं इन माहौल खे असां पंहिंजे रज़ाकारनि तौरु, असांजा शागिर्द आहिनि, असांजा आम नौजवान आहिनि, ऐं पाकिस्तान में नौजवाननि जो तइदादु माशाअल्लाह 60% या 50% आहे, 60%। तंहिंजे करे उहे जेकॾहिं अॻिते ईंदा त आउं सम्झां थो त असांखे इहो, ऐं फैमिली जे माण्हुनि, ॻोठ जे माण्हुनि खे खपे त उहे पंहिंजे ज़रूरतनि खे ज़रूरु असेस करे रखनि। जॾहिं बि उन्हनि जो मरीज़ कंहिं इस्पताल में अचे त उनजो फ़ोन नंबर उन्हनि वटि हुजे, मरीज़ वटि हुजे, सभ खां पहिरीं पंहिंजी फैमिली ऐं ॻोठ मञा जेकॾहिं हू ब्लड हासिलु करे सघे थो, दैट विल बी आई थिंक बेटर सर्विस, ऐं सेफ ब्लड ॾांहुं असां हिकिड़ो क़दम जेको आहे सो अॻिते वठी वेंदासीं। ठीकु आहे। मूंखे इहो ॿुधायो त इन में जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे, यानी जेकॾहिं ख़ातून आहे त उहा ब्लड न ॾिए या उहा घटि दफ़ा ॾिए, मर्द आहे त उहो भले वधीक दफ़ा ॾिए, ऐं कुदरत हूं त मर्द ऐं औरत में ख़ासि फ़र्क़ु खणी रखिया आहिनि, पर ब्लड जे सिलसिले में जेको क्वांटिटी आहे उहा बि हिकु जेतिरी आहे, ऐं ब्लड ॾियण जे लाइ बि असांजा सभई किताब ऐं रिसर्च ॿुधाइनि थियूं त बोथ आर क्वालिफाइड, ऐं सिर्फ़ु हुननि में का बीमारी न हुजे। ऐं मूंखे त इहा बि 2-3 कॉन्फ्रेंसनि में वञणु पियो त एतिरो जेतिरो औरतुनि ब्लड डोनेशन में पंहिंजी फैमिली जे लाइ सेक्रीफाइस कयो आहे, ओतिरो शायदि मर्दनि कोन कयो आहे। तंहिंजे करे औरतुनि, ऐं असां वटि 50% असांजी आबादी, ऐं घणी ज़रूरत बि औरतुनि जी आहे, त अगरि औरतूं पंहिंजो पाण में अज़ीज़ क़रीब मिली करे रत ॾियनि थियूं त इहो हिकिड़ो पर्दादारी जो बि हिकिड़ी तक़ाज़ा थी वेंदी, ऐं आउं सम्झां थो असांजूं जेके मुहबतूं आहिनि, असांजो मुआशरती जेके तालुकात आहिनि, ऐं हिक ॿिए सां जेको मदद करण जो जेको रुझान आहे, उहो पंहिंजी जॻह ते हिकिड़ी बहितरीनु शकिल इख़्तियार कंदो। ठीकु आहे। मूंखे पाण हिन ते बहस ते वरी अचूं था, ऐं इहो बि ज़रूरु चाहींदुसि त रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू या मज़हबी हवाले सां जेकॾहिं असां ॾिसूं था
त इन ते थोरी गुफ़्तगू ज़रूरु। ॾिसो, पहिरीं ज़िंदगी बचाइण जे लाइ त मज़हब में अलाए जे केतिरियूं इजाज़तूं ॾिनियूं वियूं आहिनि। सही। इवन तव्हांखे हराम खाइणो पवे हा, किन जेकॾहिं मजबूरी किथे हालतनि में, मजबूरी तॾहिं हालतुनि बि तव्हांखे उहा ज़िंदगी बचाइण जी सूरत में तव्हांखे उन जी हीअ त सऊं सिधो हिकिड़े इंसान जी ज़िंदगी आहे, उहा तव्हां बचाए सघो था। ऐं रत ॾियणु मेडिकली बि तव्हांखे ख़बर आहे त मेडिकल ऐं मज़हब में तमामु घटि इख़्तिलाफ़ आहिनि, छाकाणि ॿई ज़िंदगी खे बहितर ऐं सुठो करण जी कोशिशि कंदा। ऐं अलाह जी मख़लूक जी जेकॾहिं तव्हां बग़ैर कंहिं पंहिंजे नुक़सान जे, छाकाणि रत ॾियण सां तव्हां ते को बि असरु कोन, 4-4 महीननि जे वक़फ़े खां पोइ तव्हां रत ॾेई सघो था। यानी साल में हिकिड़ो सिहतमंद माण्हू 3 दफ़ा रत ॾेई सघे थो। ॾेई सघे थो। ठीकु आहे। ऐं उन ॾियण सां तव्हांजी न सिहत ते असरु पवंदो, न तव्हांजी आम ज़िंदगी ते पवंदो, न घरेलू ज़िंदगी ते पवंदो। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं सिर्फ़ु माउ पंहिंजे ॿार खे खीरु पीआरे थी या को अहिड़ियूं कंडीशन्स आहिनि प्रेगनेंसी जूं, उन में हू नथी ॾेई सघे। बाक़ी त जेकॾहिं तव्हां रत ॾियणु चाहियो, ॿारनि ते इहो लाज़मी न आहे त हू रत ॾियनि। ऐं असां वटि हाणे स्टोरेज या ब्लड बैंक खे स्टोर करण जो या एक्सचेंज करण जो बि तमामु सुठो रवाजु आहे। तव्हांजो कहिड़ो बि ब्लड ग्रुप आहे, तव्हां बैंक में जमा था करायो ऐं पंहिंजी ज़रूरत जो वरी ब्लड ग्रुप उतां खणी था वठो। सही। ऐं उते क्वालिफाइड डॉक्टर्स वेठल आहिनि, सुठा इक्विपमेंट आहिनि, ऐं उन्हनि जो अगरि बहितर इंतिज़ाम खे ॾिसिजे त उन खे असां करे सघूं था। इहो आउं ज़रूरु चवंदुसि त रत लॻाइण खां पोइ जेका थैली आहे, सुई आहे, उन जो सेफ डिस्पोज़ल असांजे इस्पताल जे अमले खे, जंहिंखे असां इन्फेक्शन कंट्रोल में आणियूं था या हॉस्पिटल वेस्ट डिस्पोज़ल सिस्टम में आणियूं था, ईअं न थिए त उहा ई साॻी थैली सुयूं वरी कंहिं नमूने सां रीसाइकल थी सही। ऐं वरी असांजे सिस्टम में जेको इन जे लाइ त डॉक्टर कोलाची मां सम्झां थो त बाक़ाइदा मैनेजमेंट ठाही वई आहे त हॉस्पिटल वेस्ट जी मैनेजमेंट कीअं कजे। त आउं सम्झां थो त बहितर इहो ई आहे त हॉस्पिटल न सिर्फ़ु इहा थैली, रत वारी थैली, बल्कि ॿियूं इलाही शयूं आहिनि जिन में जेके ड्रिप्स लॻायूं था असां, उहे थैलियूं, या उन जूं जेके नालियूं आहिनि उहे, या हॉस्पिटल जो ॿियो ऑपरेशन थिएटर्स में या OPD में किथे बि जेको वेस्ट आहे उनखे सही तरीक़े सां मैनेज करे छॾिजे ताकी इहा वरी फैलिजे न, इहा वरी रीसाइकिल थी वरी इस्तेमाल में न अचे। बिल्कुलु त इहो सही बहितर तरीक़ो इहो ई आहे। मूंखे वरी ब्रेक लाइ चयो पियो वञे, हिकिड़ी नंढी ब्रेक वठंदुसि, ब्रेक खां पोइ मोटंदासीं त पंहिंजी वधीक गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में वरी नंढी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में वरी नंढड़ी साई खां पोइ ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया इंसानी रत जे हवाले सां त उनजी इम्पोर्टेंस या उनजी अहमियत असांजे जिस्म में केतिरी आहे, ख़ासि तौर ते उन वक़्तु जॾहिं इन जी ज़रूरत कंहिं ॿिए ज़रूरतमंद खे पवे थी त उनजी अहमियत केतिरी थी वञे थी। अॼोके इन गुफ़्तगू में जेकॾहिं तव्हां शामिलु थियणु चाहियो था त असांजो टेलीफोन नंबर तव्हांजे टेलीविजन स्क्रीन ते हली रहियो हूंदो। इन बारे में अॼोके मौज़ू जे हवाले सां को बि सवाल करणु चाहियो था, का बि क्वारी तव्हांजे ज़हन में आहे त यकीनन असांजी अॼोके हिन गुफ़्तगू में शामिलु थी सघो था। टेलीफोन कॉल वसीले डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, तव्हांखे तव्हांजी क्वारी, तव्हांजे सवाल जो जवाबु ज़रूरु ॾींदा। डॉक्टर साहब, कहिड़ियूं कंडीशन्स आहिनि ख़ासि तौर ते जिन में रत जी कमी थी वञे? हिकिड़ियूं त आहिनि जेके तमामु प्रिवेंटिव कंडीशन्स आहिनि, उहे आउं पहिरीं ॿुधायां। हिकिड़ियूं आहिनि जेके वरी माउ ऐं पीउ खां तव्हां न ट्रांसफ़र थियनि थियूं। ठीकु आहे। ठीकु आहे, ॿिन्ही खां बची सघिजे थो। मिसाल तौरु तव्हां थैलेसीमिया जो ज़िक्र कयो, तव्हां हीमोफिलिया जो ज़िक्र कयो, परपुरा जो ज़िक्र आहे, ऐं उन खां सवाइ ॿियूं कुझु अनीमिया जा असांजा क़िस्म आहिनि। सिकल सेल अनीमिया आहे, उहे अची। पर असां वटि जेको आहे सो आयरन डेफिशिएंसी तमामु घणी आहे ऐं असांजूं ख़ासि तौर ते औरतुनि में ऐं इवन मर्दनि ऐं स्कूल जे ॿारनि में बि इहा ॾिठी वई आहे त इहा 40 खां मथे % यानी अधु आबादी असांजी कंहिं न कंहिं सूरत में आयरन डेफिशिएंसी जी आहे। उन में हिकिड़ो त जीअं आउं ॿुधाईंदो आहियां त इहो मेल न्यूट्रिशन जो बि हिकिड़ो
पार्ट आहे। मेल न्यूट्रिशन जो मतिलबु कंहिं शइ जी कमी खुराक जी हुजे कमी, या ठीकु आहे। कंहिं शइ जी ज़्यादती हुजे। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां चर्बी घणी आहे तॾहिं बि मेल न्यूट्रिशन में आहियो, जेकॾहिं तव्हां बिल्कुलु ई का शइ नथा खायो तॾहिं बि तव्हां मेल न्यूट्रिशन में आहियो। सही। त उन जे लाइ तव्हांखे हिकिड़ो त पंहिंजी न्यूट्रिशनल जे हिते आयरन जूं जंहिंमें पालक आहे ऐं ॿियूं आऊं चवंदो आहिनि 5 रंगनि जूं जेके भाॼियूं तव्हां आहिनि, ख़ासि तौर ते अक्सर इहो ज़िक्र असांजे कंदा आहियो। जंहिंखे सिहत बख़्श ज़रात चइजे थो, बिल्कुलु ठीकु। उन मंझि इहो तमामु ख़ासि तौर ते सूफ़ में ऐं ॿियूं जेके असांजा सूफ़ी ॿेर हिते थियनि था सही, उन्हनि में ई आयरन काफ़ी बहितर आहे। मूंखे त लॻे थो सिंध जे सभिनी खुराक ऐं फ्रूट्स मंझि बि इहो आयरन मौजूदु आहे। बिल्कुलु। ऐं हिकिड़ो त इहो आहे। ॿियो आहे त अटे मंझि या ॿिए कम में जेके असां फूड फार्टिफिकेशन चऊं था, उहो हिन वक़्तु हुकूमत जे प्रोग्राम में बि शामिलु आहे। सही। ऐं उन मंझि जेकॾहिं आयरन मिलाइजे या खीर मंझि आयरन मिलाइजे त छाकाणि इहे इंसान जे आम खुराक ऐं हिन में को सवाद में बि फ़र्क़ु कोन थो पवे, सही। त उहो असांखे उन जो करिणो पवंदो। ऐं टियों जेको आहे, जेकॾहिं न आहे त पोइ असांखे आयरन जूं जेके मेडिकल जूं टैबलेट्स आहिनि या जेके आहिनि फेरस सल्फेट आहे या ॿियूं आहिनि, उन्हनि जो इस्तेमालु करिणो असांखे पवंदो। ऐं उन जे करे असां आयरन डेफिशिएंसी कान्हे। आयरन डेफिशिएंसी जो नुक़सानु हिकिड़ो त सिहत जो आहे, ॿियो असांजे जेकॾहिं ॿारनि में हूंदो त उहे स्कूल में सुस्तु हूंदा, रांदियुनि में सुस्तु हूंदा, वॾनि इम्तिहाननि में उहा सुठी परफॉर्मेंस जंहिंखे कॉग्निटिव डैमेज चइजे थो या लॉस चइजे थो, उन जे लाइ हिकिड़ी रिसर्च थी आहे। उन में ख़बर पई आहे त आयरन डेफिशिएंसी जे करे घटि मां घटि असां वटि पाकिस्तान में यानी हिकिड़ो अंग्रेज़ी अखर त आहे त $, यानी $1/4 ऑफ द $1 बिलियन जो असांखे इकॉनमी में यानी हिकिड़ो नुक़सानु पवे पियो। सही। यानी उहे जेकॾहिं हारी आहिनि त थोरो सुस्त काहिल थकल आहिनि, पर जेकॾहिं हुन में आयरन हूंदो त असांजा बनियूं ॿारा ॻोठ स्कूल तव्हांखे वधीक बहकंदड़ ऐं ख़ुशि नज़र ईंदा। इवन असांजा डॉक्टर्स जेके आहिनि दे कैन परफॉर्म वेरी इफेक्टिव ड्यूटीज़। टीचर्स असांजा सुठे नमूने पढ़ाए सघनि। त इहो असां पंहिंजो इकनॉमिक ऐं कॉग्निटिव लॉस बि रोके सघूं था। ऐं औरतुनि जी जेका ज़िंदगी वियम जे ज़रिए जिते बि आयरन डेफिशिएंसी हूंदी उते ॿार जी ज़िंदगी खे ख़तरो आहे, माउ जी ज़िंदगीअ बि ख़तरो आहे। ऐं हॉस्पिटल जा रिसोर्सिस उन खे मैनेज करण में बि वधीक इस्तेमालु थींदा। त तव्हां आयरन डेफिशिएंसी जेकॾहिं ॻोठ जी सतह ते, पाड़े जी सतह ते, नंढी अस्पताल जी सतह ते खुराक जे ज़रिए, फूड फार्टिफिकेशन जे ज़रिए, अवेयरनेस जे ज़रिए, सुठी ज़रात जे ज़रिए अगरि उहा ठीकु था कयो त आउं सम्झां थो उन जी नॉर्मल डिलीवरी जा चांसिस ऐं बिना वधीक कॉम्प्लिकेशन जे ऐं माउ ॿार जी सिहत खे तव्हां वधाए सघो था। ठीकु आहे। हिकिड़ो इहो थी वियो। ठीकु आहे, बिल्कुलु। ऐं ॿियो असां वटि विटामिन B12 जे करे, छाकाणि RBC जी मैच्योरिटी में उन जो वॾो हथु आहे। यानी ख़ुदि जेको ॻाढ़ो रत जो जुज़ो आहे उन जी सिहत जे लाइ तव्हांखे विटामिन्स खपनि, जंहिंमें विटामिन B12 जो वॾो हिसो आहे। त उहो अगरि घटि हूंदो त तव्हांजा RBC नंढा थी वेंदा हलिया। ऐं ॿियो इहो आहे त RBC जी उमिरि 120 ॾींहं आहे, 120 days। तंहिंजे करे तव्हांखे पंहिंजी खुराक ऐं पंहिंजी इन एनीमिया या रत जे जुज़नि जी सिहत जे बारे में ॼाण ऐं इन्हनि जे बारे में तव्हां पंहिंजी सिहत जे लाइ जेके बि पब्लिक हेल्थ जा ज़रिया आहिनि, हल्की फुल्की वर्ज़िश आहे, 7 कलाक 8 कलाक आराम आहे, बैलेंस डाइट आहे, उन खां सवाइ तव्हां पंहिंजी ज़िंदगी जी टाइम मैनेजमेंट अहिड़े नमूने सां कयो था जो तव्हां पंहिंजे कमकार खे, मिसाल तौरु हीअं सख़्तु गर्मी आहे या को वॾो सफ़रु आहे त उनखे तव्हां ईअं प्लान कयो था, सो यू कैन नॉट ओनली अवॉइड अनीमिया डेफिशिएंसी बट यू कैन हैव अ फ्रेश लुक एंड यू कैन हैव अ वेरी सोशल इंटरेक्शन, जंहिंखे असां ख़ुशि मज़ाज ऐं बहितरीनु मज़ाज वारो इंसानु असां मुआशिरे में आणे सघूं था। सही। अच्छा, हाणे सवाल इहो थो पैदा थिए त जेको ब्लड डोनेट करे थो, डोनेशन में जेको ब्रत ॾिए थो, उनखे असां केसि ताईं रखी सघूं था ऐं केसि ताईं उनखे इस्तेमालु करे सघूं था?
नॉर्मली त असां वटि जेके ब्लड बैंक्स आहिनि उन जो पंहिंजो पंहिंजो स्टैंडर्ड आहे, पर हाणे जीअं मूं ॿुधायो त RBC 120 ॾींहंनि ताईं वधि मां वधि उन जी लाइफ आहे, ठीकु आहे। तंहिंजे करे जेतिरो जल्दी थी सघे ओतिरो तव्हां उन खे इस्तेमालु कयो, ऐं उन जे लाइ को ख़ासि स्पेसिफिक कलाक या ॾींहुं कोन रखियल आहिनि, पर ब्लड बैंक में उन जो रेफ्रिजरेटर जेको आहे उन जे लाइ हिकिड़े नॉर्मल बंदोबस्तु हुजे जेको घणो थधो बि न हुजे ऐं घणो जेको आहे सो उहो न हुजे। उहो हिकिड़ो मुख़्तलिफ़ हर बैंक जा पंहिंजा पंहिंजा डिफरेंट डिफरेंट स्टैंडर्ड आहिनि, हर मुल्क जा बि पंहिंजा डिफरेंट स्टैंडर्ड आहिनि, सही। पर उन में जेका प्रिज़र्व कजे उन जो नालो, ब्लड ग्रुप, उन जी डेट, उन जो टाइम, ऐं उहो जेको मूं ॿुधायो त इहो पेड आहे या अनपेड आहे, ते बिल्कुलु अनपेड खे त आउं सम्झां थो रखणु या उन जा पैसनि ते विर्त खे वठणु ॾियणु आउं सम्झां थो इट इज़ इथिकली एंड मेडिकली इज़ नॉट अलाउड। इन जे करे ही वर्ल्ड डोनर्स डे ॾिनो थो वञे त भाईचारो पैदा कयो। भाईचारे में तव्हांखे हिसाब किताब थोरा ई थींदा आहिनि। बिल्कुलु सही था चओ। इन में त जॾहिं तव्हां यकजहती जो मुज़ाहिरो कयो पिया तॾहिं त पोइ तव्हांखे इहो थोरी ॾिसणो आहे त हीउ केरु आहे, आऊं केरु आहियां, जेके आऊं ब्लड ॾियां पियो उहो उनखे उन ब्लड जी केतिरी ज़रूरत आहे न आहे, इहे त सभु शयूं सोचणियूं ॿुधाईंदो हलां त हीअ 1795 पहिरियों दफ़ा इंसाननि में ब्लड ट्रांसफ्यूजन जी साइंस आई, ऐं हीउ जेको ब्लड ग्रुप आहे इहो 1940 में लैंडस्टर कयो, ऐं 2005 में ही जेको आहे सो डोनर्स जे, ऐं हिन में ख़ासि तौर ते जिन रत जो अतियो ॾिनो आहे, जीअं असां कोविड जे ऐं उन्हनि खे हिकिड़ो सलाम पेश कयूं था या उन्हनि खे हीरोज़ सॾियूं था, ऐं सम्झां थो जिन्हनि बि माण्हुनि किथे बि रत ॾिनो आहे उन्हनि माण्हुनि जी बि इन ख़िदमत खे असां एप्रिशिएट कयूं था। ऐं असांजो अॼोको मौज़ू में इहा हिकिड़ी ॻाल्हि शामिलु आहे त जिन्हनि बि रत ॾिनो आहे उन्हनि खे असां ख़िराज तहसीन पेश कयूं, उन्हनि खे एप्रिशिएट कयूं, उन्हनि जो क़दुरु कयूं, ऐं उन्हनि खे बि उहो ई दर्जो ॾियूं जेको हिकिड़ो असांजे सुठनि कमनि करण वारे इंसान जो। सही आहे। हाणे कॾहिं कॾहिं तव्हां जेको ब्लड डोनेट कयो था उहो सॼो सारो ब्लड जी ज़रूरत जेको रेसिपिएंट आहे उनखे कान पवंदी आहे, कंहिं कंहिं यूनिट जी, मिसाल प्लेटलेट्स आहिनि, त इन हवाले सां मूंखे ॿुधायो। पहिरीं ॻाल्हि आहे त असां वटि डेंगी जॾहिं बि थींदो आहे त उन में प्लेटलेट्स जी कमी थी वेंदी आहे, यानी उहे 50,000 खां जेकॾहिं घटि थी वेंदा आहिनि हलिया त असांखे प्लेटलेट्स जेके आहिनि ट्रांसफ्यूज़ करणा पवंदा आहिनि, जंहिंजो वरी हिकिड़ो ख़ासि लेबॉरेटरियुनि में इंतज़ामु आहे। किथे वरी जीअं प्लाज़्मा, जीअं कोविड जे मरीज़ खां हिकिड़ो कढी उनखे प्लाज़्मा जी ट्रांसफ्यूजन कई वई, किथे वरी पैक सेल या जेके ॻाढ़ा सेल आहिनि ख़ासि तौर ते बर्न जा या ॿिया के अहिड़ा केसिस आहिनि उन्हनि में उहे शयूं बि इस्तेमालु थियनि थियूं। त हाणे साइंस जंहिंखे असां हेमेटोलॉजी चऊं था, इन सॼी साइंस खे असां मेडिकल जी ॿोली में हीम जो मतिलबु आहे आयरन, इहो यूनान जी ॿोली में इन ब्लड जो हिकिड़ो अल्टरनेट जेको आहे, ऐं इहो ख़ुदि ब्लड अखर जेको आहे इहो ईअं BLOOD कोन्हे, इहो हलंदो, इहो BLUD बि लिखियो थी वियो, ऐं किथे कीअं ईअं थींदे थींदे असां वटि इहो जेको आहे सो अखर पहुतो आहे। तंहिंजे करे इहो हेमेटोलॉजी जेका आहे उन साइंस में इन रत जे बीमारियुनि खे इन्हनि जे लेबॉरेटरी में चकास खे ऐं इन्हनि जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि खे ठाहे रखियो थो वञे। ऐं हाणे त थी सघे थो त अॻिते हली साइंस के आर्टिफिशियल ब्लड ॾांहुं बि वञे जिते इहे शयूं असां ठाहे सघूं था या उहे सप्लाई करे सघूं था या उहे थींदियूं हुजनि। ऐं इहो जेको ब्लड ट्रांसफ्यूजन जी साइंस आहे इहा बि हैवाननि खां थींदी आहे, ही असां वटि आई। पहिरीं शुरू में ही हैवाननि में ट्रांसफर करण जी कोशिशि कई वई, जंहिंमें न रुगो रत ॾिनो वियो पर किन्हनि खे त खीर कढी उहो बि ब्लड ट्रांसफ्यूजन वांगुरु उनखे लॻायो वियो, ऐं पोइ आस्ते आस्ते इहो इंसाननि लाइ तजुर्बो मूं ॿुधायो 1795 ताईं अची इहो बाक़ाइदे ह्यूमन या असांजी मेडिकल साइंस में आहे। यानी इहो प्रोसेस शुरू खां हलंदो थो अचे ऐं टेक्निकली हींअर इहो एतिरो साउंड थी वियो आहे जो तव्हां विदिन मिनट्स तव्हां इहे सभु टेस्टूं करे ऐं उनजे ग्रुप जो अंदाज़ो लॻाए ऐं रेसिपेंट जे ग्रुप जो अंदाज़ो लॻाए तव्हां उनखे इहो डोनेट करे सघो था। हाणे वरी बि इहो सवाल थो पैदा थिए त जेको ब्लड असां डोनेट कयूं था
या जेको रेसिपिएंट आहे उन्हनि में जेकॾहिं के रत जूं बीमारियूं आहिनि त उन्हनि बीमारियुनि जे हवाले सां असांखे ॿुधायो त कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं रत जूं जेके आहिनि ख़ासि तौर ते ब्लड जूं डिज़ीज़ आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि? हाणे ब्लड हिकिड़ो त अनीमिया जो ग्रुप ऑफ डिज़ीज़िस तमामु घणो आहे, जंहिंमें जे रत जी कमी आहे, RBCs घटि आहिनि या हेमोग्लोबिन घटि आहे या ख़ुदि उन में रत ई घटि आहे। उन जो हिकिड़ो सबबु त आहे का एक्सीडेंट थियो हुजे, को कट थियो हुजे, ब्लीडिंग का किथां थी हुजे, सही उन जे करे थियो हुजे। सही। ॿियो आहे जेको हेमोफिलिया या जेके असां चऊं था जेके RBCs ख़ुदि उन में थोरे वक़्त में ख़तमु थी था वञनि, त वरी उन्हनि खे नओं RBCs जेको आहे सो ॾिनो थो वञे। पर उन में बि छाकाणि ज़रे ज़रे ट्रांसफ्यूजन करण जे करे आयरन जी जेका आहे ओवरलोड थिए थो, उन जे करे डॉक्टरनि खे उन्हनि जो ख़्यालु करणो थो पए। थैलेसीमिया में असांखे ॾियणो थो पवे, ख़ासि तौर ते थैलेसीमिया मेजर में। ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हां अचो ब्लड जे डिज़ीज़िस में त औरतुनि जो जेको मूं अॻे ॿुधायो त जेको APH या PPH आहे, एंटीपार्टम पोस्टमार्टम उते तव्हांखे इहो ध्यानु ॾियणो थो पवे। ऐं कंहिं हद ताईं तव्हांखे जेकॾहिं के जेनेटिक फैक्टर्स जंहिंखे क्लॉटिंग फैक्टर्स चऊं था ख़ासि तौर ते, उहे जेकॾहिं कंहिं ॿार में घटि आहिनि ऐं तव्हां उन जी सुनत करे विधी आहे ऐं उन खां अॻु में रत जी टेस्ट न कई आहे त पोइ उहा ब्लीडिंग बीहारण बि जेका आहे सा मुश्किल थिए थी। उन में बि असांखे रत जी ट्रांसफ्यूजन ॾियणी थी पए सर्जरी जे लाइ। ऐं जेके असां वटि इस्पतालनि में जेॾीमहिल बि थिए थी चवंदा ॿ रत जूं बोतलूं तयारु कयो, 3 कयो, ऐं असां वटि कार्डियक सर्जरी आहे, ॿियूं आहिनि। रत जी कमी जे करे ज़िंदगीअ ख़तरो आहे, तव्हांजी सर्जरी जी जेका रिकवरी आहे या प्रोग्नोसिस उनखे बि ख़तरो आहे। इवन कुझु बीमारियूं जेके आहिनि जंहिंमें जे दिलि जूं तकलीफ़ या अटैक जेको आहे उहो बि रत वारनि घटिताई वारनि मरीज़नि में थोरो वधीक एग्रावेट थिए थो, यानी उन्हनि में वधीक शदीद बि थिए थो ऐं हुननि खे उन्हनि जी वधीक तकलीफ़ बि थिए थी। अच्छा, हाणे ॿारनि में वरी जेकॾहिं पेट जा कीअं आहिनि जंहिंखे असां आम तरह विसारे वेठा आहियूं, इहे बि असांजो रत जी कमी करे सघनि था। तंहिंजे करे असांखे जेके सफ़ाई सुथराई जा, हथ धोइण जा ऐं हाइजीन जा जेके उसूल आहिनि उहे अपनाइण खपनि। हिन साल जेको वर्ल्ड डोनर डे थीम जेका आहे उहा ज़बरदस्त थीम आहे त वर्ल्ड ब्लड डोनर डे, डोनेटिंग ब्लड इज़ एन आर्ट ऑफ सॉलिडेरिटी, जॉइन द एफर्ट्स एंड सेव लाइव्स। बिल्कुलु। इन जे लाइ 30 सेकेंड्स आहिनि तव्हां कहिड़ो मैसेज? बसि असां त चवंदासीं त रत तव्हांजे लाइ एतिरो ज़रूरी आहे ओतिरो ई असांजी मेडिकल साइंस जे लाइ ज़रूरी आहे, मरीज़नि जी ज़रूरी आहे। तव्हां कंहिंजी ख़ूबसूरत ज़िंदगी बचाई पंहिंजो रत ॾेई, त इहा इंसानियत जे लाइ बि हिकिड़ी वॾी ख़ूबी आहे ऐं अव्हां जे लाइ हिकिड़ी वॾी ख़ुशी आहे। हिन जहान में बि अजर मिलंदो, अॻे जहान में बि अजर मिलंदो। वॾी महिरबानी डॉक्टर कोलाची तव्हांजी। व्यूअर्स, इन ते प्रोग्राम पंहिंजे पुॼाणे खे पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त, अल्लाह भाई।